लाड़काना शहर के मेन यूसी 6 भैंस कॉलोनी डबल रोड वारी घटी में गंदे पानी जा नाला खुली पिया ऐं अवाम के स्कूल तोड़े मस्जिद अस्पताल ऐं घरनि ॾांहुं वञण में तकलीफ़। तफ़सील मूजिब लाड़काना शहर के समाजी इत्तेहाद के अगवान लियाकत अली उमरानी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी टाइम खां वठी असांजी भैंस कॉलोनी की घटियुनि तोड़े रोडनि रस्तनि जा रस्ता परे जी ॻाल्हि आहे, पर भैंस कॉलोनी समेत लाड़काने की तक़रीबन हर घटी तोड़े रस्तनि ते अवां खे गटर उथियल गंदो पानी रोडनि तोड़े घटियुनि में नज़र ईंदो। जो त लाड़काना म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारनि जो करोड़ों रुपया बजट होंदे भी शहर के हर मोहल्ले में सफ़ाई सुथराई के हवाले से नाकाम थी चुकी है। असां हिन वक्त जे निगरान हुकूमत ऐं सिंध हुकूमत का इहो मुतालबो था कयूं त हिकु नज़र लाड़काने शहर ॾांहुं बि करे त जीअं अवाम सहूलियतूं हासिल करे सघे, न त ॿी सूरत में पुरअमन एहतजाज कयो वेंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त हिन वक्त PS 11 जो मां उम्मीदवार है लियाकत अली उमरानी PP शहीद भुट्टो लाड़कानो। हिन वक्त हिते जा तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो, हिते मुसलसिल पानी पीअंदो थो वञे ऐं हिते हिन वक्त हेॾी तकलीफ़ आहे, शदीद तकलीफ़ आहे। मेयर साहब खे मां गुज़ारिश थो कयां त लाड़काने में त सफ़ाई आहे ई न, पर हे हिकिड़ो जेको महलो आहे जेको हिते स्कूल भी आहे, हॉस्पिटल भी आहे, हर हिते जेको ॿार जेके मिस्किन जेके आहिनि, जेके ग़रीब आहिनि, उहे जॾहिं वञनि था त बदबूदार पाणी मां था वञनि ऐं हिते पाणी तक़रीबन 10 ॾींहं आहे पाणी बीठो आहे ऐं हिते जेको आहे सो किनो जेको आहे सो गंद उहो निकाल ई नथो पियो वञे। इन करे गुज़ारिश था कयूं त फुल फौरन हिन जो नोटिस वरितो वञे, न त राहकूं हितां जा जेके आहिनि उहे एहतजाज कंदा ऐं असीं बि उन्हनि सां गॾु हूंदासीं।